एजुकेशन खाते में सियासी भर्तियों भरण, एजुकेशन खाते में सियासी भर्तियों, एजुकेशन में सियासी भर्तियों भरण, एजुकेशन में करप्शन, एजुकेशन में करप्शन, ये हार्ड एरिया जे नाले ते करप्शन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां दिलबर सिंधी। जॾहिं त 22 तारीख़ हैदराबाद प्रेस क्लब जे अॻियां कैंप हणण जो ऐलान कयो, नौजवान दोस्त पहुची विया आहिनि मेहराण भुट्टो हफ़ीज़ ज़रवार जी अॻुवाणी में, ऐं मां बि रस्ते में वञी रहियो आहियां। वधि में वधि हिन वीडियो जे ज़रिए ख़ुदारा सभु दोस्त उमेदवार गॾु थियनि, सुभाणे धरणे खे कामयाबु कयूं, अचो पंहिंजा हक़ वठूं। JST PST कैंडिडेट काउंसिल। एजुकेशन मिनिस्टर, एजुकेशन मिनिस्टर, सेक्रेटरी एजुकेशन,